जी आऊं DC ऑफिस सांगड़ में वेठो आहियां, जिथे टाउन कमेटी पेरूमल जो जेको मुलाज़िम आहे हुते केतिरनि सालनि खां जेका मुलाज़मत कई आहे, 18 साल गुज़री विया आहिनि। जेको रिटायर थी वियो आहे पर हुनखे अञा ताईं पेंशन न मिली आहे। उन हवाले सां हुनजे वारसनि खां था पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां ठली ठला हिते अलाह जे आसरे था अचूं। हाणे अलाह असांजे ॾे DC साहिब खे न त असां शाम ताईं हिते अची वेठा आहियूं, जेतर असांजो मसइलो न हल थींदो। तालुके में टाउन वारा तालुके वारा ॾींदा, तालुके वारा चवंदा उहो ॾींदा। ऐं बीमार आहे मुंहिंजा पेर वेर सुजी विया न वरी। जी आऊं हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर सांगड़ वटि मौजूदु आहियां। उन खां पुछूं था त जेके DC ऑफिस ॿाहिरां हिकु पौरहत जेको टाउन कमेटी पेरूमल जो मुलाज़िम आहे, जंहिंजी हालत इंतिहाई ख़राबु आहे, हू जेको आहे सो ॿाहिरि पेंशन लाइ रड़ियूं पियो करे। उन हवाले सां डिप्टी कमिश्नर सांगड़ खां था पुछूं त उनजो छा मौक़िफ़ आहे। मूं हिननि खे हफ़्ते जो वाइदो कयो, पर ऑफिसर जी ट्रांसफ़र थियण जे करे 3-4 ॾींहं वधीक लॻी विया हलिया। हिन रिटायर मुलाज़िम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुनजे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु अंजुम आफ्ताब, सिंध TV न्यूज़ सांगड़।